हाणे ज़िक्र कंदासीं महराण यूनिवर्सिटी जामशोरो जी ऑडिट रिपोर्ट में अरबे रुपयनि जी बेज़ाब्तगियुनि जा इंकशाफ थिया आहिनि। महराण यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग टेक्नोलॉजी जामशोरो जी ऑडिट रिपोर्ट में अरबे रुपयनि जी बेज़ाब्तगियुनि जो इंकशाफ थियो आहे। ऑडिट रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त यूनिवर्सिटी पारां लाॻापियल इख़्तियारनि जी मंज़ूरी खां पोइ 5 अरब रुपया इन्वेस्ट कया विया। तफ़सील सां राब्तो कयो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर इम्तियाज़ मस्तोई सां। जी इम्तियाज़, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, महराण यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग टेक्नोलॉजी जामशोरो में जेका ऑडिट रिपोर्ट आहे उनमें अरबे रुपयनि जी बेज़ाब्तियूं जेके आहिनि उन्हनि जो इंकशाफ थियो आहे। ऑडिटर जनरल जी जेका रिपोर्ट आहे उनमें ॼाणायो वियो आहे त यूनिवर्सिटी में अरबे रुपयनि जो जेको आहे बेज़ाब्तियूं थियूं आहिनि। यूनिवर्सिटी पारां लाॻापियल इख़्तियारनि जी मंज़ूरी खां सवाइ 5 अरब रुपयनि खां वधीक पैसा इन्वेस्ट कया विया, जंहिंमें यूनिवर्सिटी खे लखें रुपयनि जो नुक़सानु पहुतो। ऐं यूनिवर्सिटी जी जेका बाउंड्री वाल आहे उनजी तामीर जे कम में 7 करोड़ खां वधीक रुपयनि जी जेका आहे बेज़ाब्तियूं साम्हूं आयूं आहिनि। ख़ानगी ट्रांसपोर्टर खे कानून जे उबतड़ 13 करोड़ 50 लख रुपयनि जी फेवर ॾिनी वई आहे। ऑडिट रिपोर्ट में इहो ॼाणायो वियो आहे। उन सां गॾोगॾु हिकु गैर रजिस्टर बसनि जे टेंडर में 13 करोड़ 50 लख रुपए जूं बेज़ाब्तियूं साम्हूं आयूं आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु यूनिवर्सिटी में तामीराती कम लाइ 36 करोड़ रुपए खां वधीक जो जेको आहे गैर ज़रूरी सामान ख़रीद कयो वियो आहे। ऑडिट रिपोर्ट में इहो बि ॼाणायो वियो आहे। उन सां गॾोगॾु हिकु निजी कंपनी खे लाइ जेका आहे घरू वज़ारत खां तस्दीक थियल न आहे सिक्योरिटी कंपनी, उन कंपनी खे सिक्योरिटी जो ठेको ॾिनो वियो। हुनमें 32 करोड़ रुपयनि खां वधीक जूं बेज़ाब्तियूं साम्हूं आयूं आहिनि। इन्हनि सभिनी बेज़ाब्तियुनि में ऑडिट रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त यूनिवर्सिटी जो VC असलम अकीली ऐं जेको फाइनेंस डायरेक्टर आहे मुनीर उहो शामिल आहिनि। उन्हनि ख़िलाफ़ नेब, एंटी करप्शन ऐं FIA जी जेका आहे उन्हनि खे इहा रिक्वेस्ट कई वई आहे, दरख़्वास्त ॾिनी वई आहे त इन ख़िलाफ़ कार्रवाई कनि। इन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तामीराती कम लाइ सभ खां महांगे रेट ते बिडर खे कॉन्ट्रैक्ट ॾेई 23 करोड़ रुपयनि जो जेको आहे उहा फेवर ॾिनी वई आहे। ऑडिट रिपोर्ट में इहो बि ॼाणायो वियो आहे। इन सां गॾोगॾु यूनिवर्सिटी जे VC असलम अकीली ऐं डायरेक्टर फाइनेंस उहिदे जो ग़लति इस्तेमालु कंदे केतिरा ई परॾेही दौरा कया। इहे उहे दौरा हुया जेके उन्हनि जे उहिदे ते न पिया अचनि, उन उहिदे ते रही इहे दौरा उहे कोन था कनि। उनमें बर्तानिया जा दौरा आहिनि, डेनमार्क जा दौरा आहिनि। जेका इन दौरनि जे लाइ जेके उहिदो हुजणु खपे या जेका रिक्वायरमेंट हुई उहे पूरियूं न थियूं। उन सां गॾोगॾु जो यूनिवर्सिटी जो जेको VC आहे असलम अकीली ऐं डायरेक्टर फाइनेंस आहे मुनीर, उन्हनि जेको उहिदे ते हूंदे करोड़नि रुपयनि जी जेको आहे प्रॉपर्टीज़ ख़रीद कयूं आहिनि। उहे कराची, हैदराबाद ऐं छठे में उहे प्रॉपर्टीज़ ख़रीद कयूं वियूं आहिनि। ऑडिट रिपोर्ट में इहो बि ॼाणायो वियो आहे त यूनिवर्सिटी में इन्हनि ॿिन्ही माण्हुनि उहिदे ते रहंदे पंहिंजे वेझे माण्हुनि खे जेको आहे कानून जे उबतड़ बिना टेंडर जे नौकरियुनि ते बि भर्ती कयो आहे। ऑडिट रिपोर्ट में ऑडिटर जनरल पारां अरबे रुपयनि जी बेज़ाब्तियुनि ते नेब, FIA ऐं एंटी करप्शन खे जांच करण जी तजवीज़ बि ॾिनी आहे। ऐं जेका ऑडिट रिपोर्ट आहे उनमें ॿिया बि केतिरा ई इंकशाफ आहिनि जंहिंमें वाज़े जेके बेज़ाब्तियूं आहिनि उहे साम्हूं आयूं आहिनि। जी इम्तियाज़ मस्तोई, तफ़सील लाइ वॾी महिरबानी।